बासरन पारां असांजी 18 एकड़ ज़रई ज़मीन ते कब्ज़ो करे वरितो आहे। रहियल ज़मीन ते कब्ज़े जी कोशिश कई पई वञे। अहिड़ो इज़हार तालके नंगर पारकर जे ॻोठ टांकारियो वासी अलाह बचायो सांद हयात सांद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कयो। हिननि वधीक चयो त असांजी 70 एकड़ ज़रई ज़मीन आहे, जंहिंमां असांजे 18 एकड़ ज़रई ज़मीन ते अली मोहम्मद सांद, मखण सांद, लुकमान सांद, सिकीलदो सांद, अशरफ सांद ऐं ॿियनि पारां ज़रई ज़मीन ते कब्ज़ो करे वरितो आहे, जॾहिं त बाक़ी रहियल ज़मीन ते कब्ज़े जी कोशिश करे रहिया आहिनि। बासरन पारां असांजे घरनि खे डाहे पट करण समेत कूड़नि केसनि में फासाइण समेत मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जॾहिं त असांजा गस्ब बंदि करे छॾिया आहिनि ऐं पीअण जे खूह ते कब्ज़ो करे वरितो आहे। बासरन असांजो जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। किथे बि शिकायत करण जी सूरत में असांजे घरनि खे बायूं ॾेई साड़ण, औरतनि खे अगवा करण समेत मौतमार धमकियूं मिली रहियूं आहिनि, जंहिं करे ॼाणायल माण्हुनि मां ज़िंदगियुनि खे ख़तरो आहे। हिननि IG सिंध, DIG मिरपुर ख़ासि, SSP थरपारकर समेत वसवारनि इख़्तियारियुनि खां पुरज़ोर मुतालबो कंदे चयो आहे त मामले जो नोटिस वठी बासरन ख़िलाफ़ केस दाख़िल करे ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु कराए इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।